निंड में ॻाल्हाइण जी आदत अक्सर माण्हुनि खे हूंदी आहे। जेके माण्हू निंड कंदे ॻाल्हाईंदा आहिनि उहे हिन ॻाल्हि खां अणवाक़िफ़ हूंदा आहिनि त हू छा चई रहिया आहिनि। घणो करे निंड में ॻाल्हाइण वारनि जूं ॻाल्हियूं सम्झ में न आहिनि ईंदियूं। घणा माण्हू निंड में अधु अखर चई छॾींदा आहिनि ऐं अधु जुमिला ॻाल्हाईंदा आहिनि, पर के माण्हू मुकमल ॻाल्हि करे वेंदा आहिनि ऐं भर पासे जा माण्हू इहो ॿुधी हैरान थी वेंदा आहिनि। माहिरनि जो चवणु आहे त घणो करे मर्द ऐं ॿारनि में निंड में ॻाल्हाइण जी आदत हूंदी आहे। निंड में ॻाल्हाइण या सोमनेलोकी पैरासोमनिया जो हिकु क़िस्म आहे ऐं पैरासोमनिया उहे सभु शयूं आहिनि जेके असां निंड में कंदा आहियूं, पर असांखे इहे शयूं उन वक़्तु न करणु घुर्जनि। मिसाल तौरु घुमण, ॻाल्हाइण या हरकतूं करणु। जॾहिं अव्हां निंड में हूंदा आहियो त अव्हां मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़री रहिया हूंदा आहियो, जीअं घाटी निंड या REM मरहले वारी निंड। ऐं इन्हनि सभिनी मरहलनि दौरान अव्हां निंड में ॻाल्हाइण जी कैफ़ियत मां गुज़री सघो था। ख़ासि तौर ते जॾहिं अव्हां जो दिमाग़ हिक मरहले खां ॿिए मरहले में मुंतक़िल थींदो आहे त अव्हां ख़्वाब में ॻाल्हाईंदा आहियो, पर अव्हां सां गॾु मौजूदु को बि शख़्स हिकु भेरो ज़रूर इहो सम्झंदो आहे त छा हुन मूंखे कुझु चयो आहे। माहिरनि मूजिबि निंड में ॻाल्हाइण असुल में जीनियाती हूंदो आहे, पर इहो कुझु ज़हनी सिहत जे मसइलनि जे करे बि थी सघे थो। इन खां सवाइ सदमे, ज़हनी दबाव, परेशानी जोगनि वाक़िअनि जे करे बि ईअं थींदो आहे। केतिरा ई भेरा इहो अव्हां जे लाइ सोचण जो हिकु तरीक़ो बि थी सघे थो। जीअं कॾहिं कॾहिं अव्हां ओचितो निंड मां जागण सां कुझु अहिड़ो चवंदा आहियो जेको सॼो ॾींहुं अव्हां सोचींदा रहंदा आहियो ऐं अव्हां खे उन जो जवाबु मिली वेंदो आहे। जॾहिं अव्हां निंड कंदा आहियो त अव्हां जो दिमाग़ सॼे ॾींहं में थियल शयुनि खे ॿीहर वरजाईंदो आहे ऐं जेको बि अव्हां चवंदा आहियो उन जो वास्तो अव्हां सां गॾु सुतल शख़्स सां बिल्कुलु नाहे हूंदो।